थियो आहे, उन में टंडो अलाहर ज़िले में जेको आहे सुभाणे 15 जनवरी ते इलेक्शन थी रही आहे। जॾहिं असां हींअर DRO ऑफिस में मौजूद आहियूं, जिते जेको बि अमलो आहे, जिन जूं ड्यूटियूं लॻियूं उन्हनि खे सामान वग़ैरह जेको आहे उहो विरायो पियो वञे। जॾहिं तव्हांखे ॿुधायां टंडो अलाहर ज़िले में जेको मजमूई 5 टाउन कमेटियूं आहिनि, जॾहिं हिकु म्यूनसिपल कमेटी, हिकु ज़िले काउंसिल, 26 यूसियूं जेके आहिनि उहे शामिल आहिनि। जॾहिं हींअर जेका सुभाणे 15 जनवरी ते इलेक्शन थींदियूं, उन में 4 टाउन कमेटियूं आहिनि, 25 यूसियूं आहिनि। छो त हिकु यूनियन काउंसिल आहे, उते उम्मीदवार फोर्थ थी चुका आहे, उन करे उते मुलतवी थी वई आहे। जॾहिं हिकु यूनियन काउंसिल जेको आहे बिना मुक़ाबले जेका उते उम्मीदवार जेको उते कामयाबु थी विया। मजमूई जेको आहे 24 यूनियन काउंसिल जेको सुभाणे जेको मुक़ाबलो थींदो आहे, उन खां अलावा हिकु ज़िले काउंसिल ते जेके आहिनि 10 उम्मीदवार जेके पीपल्स पार्टी आहे उहा बिना मुक़ाबले जेके आहिनि उहे कामयाबु थी विया आहिनि। जॾहिं उन खां अलावा सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे तमामु घणा सख़्तु कया विया आहिनि। जॾहिं उन खां अलावा मूंखे ॿुधाइनि जेका रेंजर्स ऐं जेका आर्मी आहे उहा मुक़ररु कई विया, उहे पंहिंजे ड्यूटी जा फर्ज़ सरअंजाम ॾींदा। ऐं उन खां अलावा सामान जेको आहे जेको DRO ऑफिस में रवानो कयो पियो वञे, उहो पुलिस जी सख़्तु नफ़री में जेको आहे पोलिंग स्टेशन ते पहुचायो पियो वञे। जॾहिं मजमूई तौरु जेको आहे 299 जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि उन्हनि ते बोत जेके क़ाइमु कया विया आहिनि। जॾहिं त उन खां अलावा ॿुधाइनि 69 जेके आहिनि टंडो अलाहर ज़िले में हाई सेंसिटिव पोलिंगूं जेके आहिनि उहे करार ॾिनियूं वयूं आहिनि। ऐं सिक्योरिटी प्लान जेको आहे उनखे तमामु घणो पेचीदगी सां ॾिठो पियो वञे। जॾहिं कंहिं बि अणंदड़ वाक़िए खे मुंहुं ॾियण जे वजह सां सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे पुर सख़्तु कया विया आहिनि। जी।